चीफ शाहिद जी रिपोर्ट ॾींदो हलां त सेक्रेटरी इंफॉर्मेशन نديم ميمڻ ميرپورخاص पहुतो प्रेस क्लब जे हाल में तेमीराती कम जो इफ्तिताह कयो। मुंहिंजो चवणो हो त कोशिशि करे रहिया आहियूं त तहलके सतह ते बि प्रेस क्लबनि खे ग्रांट मिले। साफ़नि जी इफ़लाह अलाए कोशिशूं जारी आहिनि। उन मौक़े ते सेक्रेटरी इतलाह त मिरपुरखास प्रेस क्लब लाइ 50 लख ग्रांट जो चेक ॾिनो हुयो। उन मौक़े ते ॾिठल तकरीब ख़िताब कंदे सेक्रेटरी इंफॉर्मेशन نديم ميمڻ चयो त सिंध हुकूमत साफ़ जी इफ़लाह ऐं बहबूद लाइ तमामु घणियूं कोशिशूं करे रही आहे। असांजी कोशिशि आहे त ग़रीब साफ़ जे मसइलनि में कमी आणिजे। हू चयो त अॻु बि डिविज़नल हेड क्वार्टरनि जे प्रेस क्लबनि खे ग्रांट मिलंदी रही आहे, पर हिन दफ़े मिरपुरखास ज़िले जे तहलकनि जे प्रेस क्लबनि खे बि ग्रांट ॾिनी वई आहे, जेका उमेद त ईंदड़ साल वधाई वेंदी। डायरेक्टर जनरल इंफॉर्मेशन डिपार्टमेंट सवाई खान छलगिरी चयो त मिरपुरखास प्रेस क्लब साफ़ जी भलाई समेत कुदरती आफ़तुनि दौरान जेके समाजी कम कया आहिनि, उन मां असांखे अहसास थी रहियो आहे इन क्लब जी ग्रांट तमामु घटि आहे। उमेद त ईंदड़ साल उहा वधाई वेंदी। हुन चयो त जल्द मिरपुरखास ज़िले जा तहलका प्रेस क्लबनि जी बि ग्रांट जारी कई वेंदी। हुन चयो त साफ़ इंफॉर्मेशन डिपार्टमेंट गॾिजी मालूमात आवाम ताईं शेयर करे रहिया आहिनि, जेको हिकु बहितरीन क़दम आहे। उन मौक़े ते प्रेस क्लब जे सदर नذير पनھور ख़िताब कंदे मिरपुरखास डिवीज़न जे प्रेस क्लबनि जे मसइलनि खां सेक्रेटरी खे आगाह कयो।